अस्सलाम वालेकुम। थरी मीरवाह जे सफ़र जो ॿियो वीडियो खणी हाज़िर थिया आहियूं। उमेद आहे त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि ईंदो। मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो त जीअं मुंहिंजो हौसलो वधे ऐं वधीक मालूमाती वीडियो अव्हांखे पेश करे सघां, जंहिंमें असां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते वीडियो पेश कंदासीं। ट्रैवल वीडियोज़ हूंदा, मुख़्तलिफ़ जॻहियूं हूंदियूं, उहे घुमंदासीं। अॻिते जेके नवां वीडियो ईंदा, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, वीडियो खे लाइक कजो त जीअं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थिए। हीउ थरी मीरवाह जो इलाइक़ो आहे। थरी मीरवाह ख़ैरपुर ज़िले जो शहर आहे कि उन जा इलाइक़ा अव्हांखे घुमाए रहिया आहियूं। तव्हांखे बिल्कुलु पसंदि ईंदा। हीउ मीरवाह केनाल आहे जेको सखर बैराज खां निकिरे थो, थरी मीरवाह में दाख़िल थिए थो। हीअ ज़रई ज़मीनूं आहिनि थरी मीरवाह जूं। थरी मीरवाह जो ओभारो ऐं ॾाखिणो हिसो जेको आहे उहो वारीअ जूं भिटूं आहिनि, उहे बि तव्हांखे घुमाईंदासीं। उन में जेकी मंज़र कशी आहे अॻिते हली उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं। हीउ ख़ूबसूरत मंज़र मीरवाह केनाल सां वेंदड़ रस्ते जो आहे। असांजे अक्सर वीडियो इन ॿकरियुनि ते बि ठहियल आहिनि, ॿकरियुनि जे बारे में, ॿकरियुनि जे शौक़ जे बारे में। उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि ईंदो। मुंहिंजे वीडियो खे लाइक ज़रूरु कजो, सब्सक्राइब चैनल खे ज़रूरु कजो, तव्हांजी महिरबानी थींदी। हिकु नंढी गुज़ारिश आहे त वीडियो आख़िर ताईं ॾिसिजो, कमेंट में असांखे ज़रूरु आगाही ॾिजो। हीअ वारीअ जा दड़ा आहिनि साम्हूं, काफ़ी आबादी हिन वारीअ ते बि रहे थी। हीअ शहर खे मिलाईंदड़ मीरवाह जी बाईपास सरजंदड़ पुल आहे। हीअ तालका सब डिवीज़न आहे। सरकारी ऐं गैर सरकारी स्कूल, इस्पतालूं मौजूदु आहिनि, तालीमी इदारा मौजूदु आहिनि, नादरा जी ऑफिस मौजूदु आहे। ॿियूं खोड़ सारियूं सहूलियतूं आहिनि हिन शहर में। हीउ शहर जो अंदरूनी मंज़र आहे। काफ़ी ख़ूबसूरत शहर आहे, पुराणो तारीख़ी शहर आहे। अॻिते ईंदड़ वीडियो में असां तव्हांखे तफ़सीली अहवाल पेश कंदासीं थरी मीरवाह जे बारे में।
उन में कहिड़ियूं क़ौमूं रहनि थियूं, कहिड़ा इलाइक़ा आहिनि, सभु कुझु अॻियो वीडियो जेको ईंदो उन में तव्हांखे तफ़सील सां बयानु कंदासीं। हीउ शहर जो अंदरूनी मंज़र आहे। उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि ईंदो।